दोस्तों अस्सलाम वालेकुम। जीअं त मोहब्बतनि जो शहर ऐं निमन जो शहर इस्लाम कोट में मौजूदु आहियूं। महबूब दोस्त अदा कामरान मलार साहब बि गॾु आहे, मोहम्मद अवेस बि गॾु आहे, वफ़ा अमीर पालारी ऐं अदा अफ़ज़ल जूणेजो साहब ऐं मुतयो मौलाई जेको सो बि गॾु आहे। सो समूरी सथ जेका जमे थी आहे, असांजो मोतबर दोस्त तमामु बहितरीन इंसान अदा गुलज़ार विकियो जेको मदीने पाक मां भलारे पार खां आयो, सो उनखे मुबारकबाद ॾियणु आयासीं। सो अलाह पाक उनजे अञा बि वधीक बरकतूं ॾे। असांजो महबूब दोस्त आहे, सो विकीअ जा बिरादरीअ जा विकिया बिरादरीअ जा तमामु तहे दिलि सां थोराइता आहियूं, जिन असांखे हिते इज़तूं ऐं मान बख़्शियो। ऐं कींजर जो शहज़ादो जेको राजा मलूक कतियारा उहो बि गॾु आहे। राजा जी टोपी थोरो पासेरी थी वई आहे, बसि हाणे सीधी बि थी वई। सो तमामु जॾहिं बि इस्लाम कोट अचणु थींदो आहे त मुंहिंजो नंढो भाउ अदा कामरान मलार जंहिंखां हमेशह असांखे मोहबतूं मिलियूं आहिनि, सो अदा गुलज़ार वारनि खां बि असांखे हमेशह मोहबतूं मिलियूं आहिनि। ऐं मुते हींअर अखियूं पियो ठपे, ॻाल्हाइण जहिड़ो आहे कोन। हा न अरे यार न अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे। सो बाबा दोस्तनि जो मोहबतूं आहिनि, यकीन करियो। हिते विकिया बिरादरीअ में जॾहिं बि अचणु थींदो आहे इस्लाम कोट में, त असांखे इलाही सारियूं मोहबतूं मिलंदियूं आहिनि। सो अॼु वरी ॿियो चकर टियों चकर कर्ज़ी थी आहियूं, पर हाणे वरी संगत खे ठटे अचणो पवंदो, कींजर घुमणो पवंदो आहे। सीउ हाणे पछाड़ी थी वियो आहे। सो वरी महिरबानी, अलाह ख़ुशि रखे। हिन असांजे वीडियो ते कमेंट लाइक ऐं फॉलो शेयर ज़रूरु कजो, वॾी महिरबानी।